अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। अस्सलामु अलैकुम। आऊँ मीर मुस्लिम ऐं आवाज़ थी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त तारीख़ में हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम बि रही आहे जंहिंजे हमलनि सां तारीख़ जूं वॾियूं वॾियूं सल्तनतूं जेके हिली वयूं हुयूं। ऐं उहा तंज़ीम अहिड़ी तंज़ीम हुई जंहिं सभ खां पहिरीं फ़िदाई हमलनि यानी ख़ुदकुश हमलनि जो जेको आहे तसव्वुर उन ईजाद कयो। इंशाअल्लाह अॼु अहिड़ी तंज़ीम जे बारे में ही पाण ॻाल्हि कंदासीं। दुरूद पाक पढ़िए थो। सल्लु अल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, पाण सलाहुद्दीन सीरीज़ जो ही 5हों लेक्चर है ऐं पाण मुतअद्दिद जेको सुल्ताननि जो ज़िक्र ख़ैर पाण कंदा पिया अचूं। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त पाण जेको सभिनी खां पहिरीं त शख़्सियतुनि जी जेका आहे सो इंट्रोडक्शन घटि में घटि जेको पाण कंदा अचूं। त हेसिताईं पाण सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी, सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जो थोरो घणो ज़िक्र ख़ैर पाण कयो। उनखां अलावा सुल्तान इमादुद्दीन ज़ंगी जो कल्ह पाण ज़िक्र ख़ैर कयोसीं। त सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जी जेका सीरत हुई उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि अञा बि रहिजी वई करण खां, उहा इहा हुई त सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो मिंबर ठारायो। उनजी ख़्वाहिश हुई त उहो मिंबर जेको आहे सो उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी में ई जेको सो मस्जिद अक़सा में लॻे ऐं पोइ मस्जिद अक़सा में उते जेको सो नमाज़ पढ़नि। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पहिरीं सुलेमी जंग जे नतीजे में जेको सो मस्जिद अक़सा यरूशलम जो जेको कंट्रोल हो वो मुसलमाननि खां निकिरी करे जेको सो हिननि जे क्रिश्चियंस जेके सुलेमी जेके हुआ उन्हनि जे हथनि में अची वियो। सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला पंहिंजे ओवरऑल टाइम में तमामु घणा जेके कामयाबी हासिल कयूं, पर पंहिंजी ज़िंदगी में उहो इहो ख़्वाब पूरो थींदे न ॾिसी सघिया, यानी कि यरूशलम जी आज़ादी। इहो त जाम पोइ जेको सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं मस्जिद अक़सा वापसि वठनि था त सभिनी खां पहिरीं जेका उन्हनि कमु कयो उहो इहो ई हो त सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला जो ठारायल जेको आहे सो इहो जेको मिंबर हो उहो जेको सो मस्जिद अक़सा में लॻायो। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका रहिजी वई हुई करणी हुई। उनखां अलावा कल्ह पाण ज़िक्र कयोसीं सुल्तान इमादुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह। सुल्तान इमादुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह जो टाइम पीरियड रिपीट 1127 1176। सुल्तान इमादुद्दीन ज़ंगी जो मेन अचीवमेंट 1144 काउंटी ऑफ एडिसा अरोहा जो किलो या हिकिड़ो पहिरियों जेको शहर उहो सुलेमी खां वापसि वठणु ऐं उन जी वजह सां ॿी सुलेमी जंग जेका हुई बेसिकली उनजो मक़सदु इहो कोन त यरूशलम वापसि वठणु। यरूशलम पहिरीं वापसि अची पहिरीं जंग अची चुका हुआ, पर हुननि ॾिठो त जेके 4 सल्तनतूं ठाहियूं हुयूं उन्हनि में हिकिड़ी सल्तनत जेका आहे सो अरोहा काउंटी ऑफ एडिसा उहा मुसलमान वापसि अची वठी आहे। त उन काउंटी ऑफ एडिसा खे वापसि वठिणो हो उन्हनि खे। उन करे उन्हनि जेको सो ॿी सुलेमी जंग जेका आहे सा वो 1147 खां वठी 1149 ॿ साल जेको सो उहा लॻे थी। बहरहाल जेका जंगूं आहिनि जंगुनि जी जेका दास्तान आहे उन ते आउं कोई पहिरीं मुंहिंजो ज़िक्र मुंहिंजी ईअं थी आहे त आउं पंहिंजे जेके बुज़ुर्ग आहिनि या जेके सल्तनतूं आहिनि पहिरीं उन्हनि जो थोरो इंट्रोडक्शन में पेश करे वठां, पोइ इंशाअल्लाह पाण तरतीब सां ऐं हिकिड़ी डिटेल सां जेको जंगुनि ते पाण ॻाल्हि कंदासीं। त मूं ॻाल्हि कई त इमादुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जी मेन अचीवमेंट इहा हुई ऐं जर्नल तयारु करणु। त सवाल इहो थो पैदा थिए त पोइ हज़रत इमादुद्दीन ज़ंगी खे कीअं तयारु कयो। हज़रत इमादुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह ताला अलैह खे तयारु करण वारा हिकिड़ी पूरी लीगेसी आहे। ॾिसो लीगेसी आहे। इमादुद्दीन ज़ंगी खे तयारु करण वारा केरु आहे? गवर्नर मौदूद। गवर्नर मौदूद केरु आहे? गवर्नर मौदूद उहे जिन खे 1110 ईस्वी ते सल्जुक सल्तनत किथे जो गवर्नर मुक़ररु कयो? मूसिल जो। बाय द वे 1127 में मूसिल जा गवर्नर केरु थिया हुआ? इमादुद्दीन ज़ंगी।
वो 1146 में ही मूसिल जा गवर्नर केर थिया हुआ, मूसिल प्लस हलब प्लस दिमश्क जा गवर्नर केर थिया हुआ, सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी। तो पूरी हिकिड़ी लीगेसी है। तो चवण मक़सदु इहो आहे त 1110 ई छो 1110 ईस्वी इन करे छो पाण जो ज़िक्र इहा ॻाल्हि कई पई त 1095 ईस्वी 1095 उहो टाइम पीरियड है जंहिं टाइम ते सुलेबी जंगियूं स्टार्ट थियो ऐं पोइ 4 सालनि जे अंदरि अंदरि 1099 ताईं मेन जेका लीवांत जी जेका पट्टी आहे उन ते कब्ज़ो थी वञे थो कंहिंजो, सुलेबिन जो। लीवांत जी पट्टी ते ई त ख़ैरु, पर उन खां जेकर तव्हां मशरिक़ न वेंदो, ओभर न वेंदो, त उहो अलाए को कंहिंजो सल्जूक सल्तनत जो। त सल्जूक सल्तनत जो पहिरियों टारगेट त पोइ इहो हुयो त कोशिशि कजे त इहे इलाइक़ा वापसि वरिता वञनि, पर पहिरियों टारगेट इहो हो, जेको मौजूद खे टारगेट मिलियो उहो इहो हो त जेको आहे सो उन्हनि खे सुलेबिन खे मशरिक़ न अचणु न ॾियनि। उहो निकिता थिए, उन कोशिशि कई त पंहिंजे पाण खे एक्सपेंड करण जी। सुलेबिन कोशिशि कई थिए त मुसलमाननि जो वधि खां वधि इलाइक़ो जेको आहे सो हुन ते कंट्रोल कयो वञे, पर मुतअद्दिद बार जेको सो मज़ाहिमत कई मौजूद हुई, उन्हनि खे वापसि रिट्रीट कयो ऐं जेको वधीक जेको इलाइक़ो हो जेको सो मशरिक़ तरफ़, तो उहो उन्हनि जे सुलेबिन जे कंट्रोल में न वञणु ॾिनो। इहो इन्हनि जी मेन अचीवमेंट मौजूद जी हिकिड़ी इहा हुई त सुलेबिन खे मशरिक़ जी तरफ़ या मुसलमाननि जे वधीक इलाइक़े जी तरफ़ वधणु कोन ॾिनो। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि आहे मुतअद्दिद हमला कया, पर हमले में को उन्हनि खे कामयाबी त कोन मिली, पर मज़ाहिमत तमामु घणी हुई। ऐं उन्हनि हिकिड़ो जर्नल तयारु कयो जंहिंजो नालो इमादुद्दीन ज़ंगी, ऐं इमादुद्दीन ज़ंगी जी कहाणी पाण हिन खां पहिरीं वारी वीडियो में तव्हां ॾिसी वठिजो। हिन खां पोइ त ॻाल्हि इहा पई कई त मौजूद जेके हुआ 1110 1095 सुलेबिन 1099 जी लीवांत जी पची वई हुई। पोइ 1110 में गवर्नर मुक़ररु थियनि था मौजूद। 10 सालनि ताईं मुसलमान जेके हुआ परेशान। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन टाइम ते भारत साॻूणी हुई जेकी हींअर आहे, मतिलबु त सियासी क़यादत जेका हुई मुसलमाननि जी उहा इंतिहाई कमज़ोर। सियासी क़यादत कहिड़ी? अब्बासी ख़लीफ़ा कमज़ोर, उन्हनि ख़बर ई छा दुनिया में छा पियो थिए, उहो त पंहिंजी मस्ती जो मसइलो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त फ़ौजी क़यादत में बि केरु आहे? सल्जूक बहरहाल मज़बूत आहे, फ़ौजी क़यादत उहो बि कुझु बहितर हुई, पर सियासी क़यादत जो हाल कोन। त चवण जो मक़सदु इहो त 10 साल मुसलमान सोचींदा रहिया त थियो छा। पोइ उन्हनि खे अहसासु थियो थी त हिकिड़ो वॾो अटैक थी वियो आहे ऐं बाक़ाइदा जंग थी आहे ऐं इहे इलाइक़ा वापसि वरिता वञनि। त पोइ उन्हनि जेको मज़ाहिमत जे लाइ जेको सभिनी खां पहिरियों जेको स्टेप हो उहो छा हो? मूसिल जो गवर्नर मुक़ररु करणु, जंहिं मौजूद खे पोइ इहा हिकिड़ी वॾी कहाणी जेका मां ॿुधाए चुका आहियां। ऐं मथां खां स्टार्ट थियनि सलाउद्दीन, पोइ नूरुद्दीन, पोइ इमादुद्दीन, पोइ मूसिल। शख़्सियतुनि जो तारुफ़ में मथां खां स्टार्ट थियनि, पर जॾहिं पाण ज़िक्र कंदासीं ॿी सुलेबी जंग जी दास्तान, ॿी सुलेबी जंग में केतिरो लश्कर हो, केतिरो वॾो, केरु केरु आयो उन्हनि, त पोइ तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह। पर अॼु जेको टॉपिक आहे उहो इहो हो त मौजूद जी जेके कारवायूं हुयूं उन्हनि सां मुसलमाननि खे हिकिड़ी उमेद पैदा थी वई त जेको असां हीअ इलाइक़ा वापसि अची सघनि था। पर क़िस्मत खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। क़िस्मत ईअं थी जो मुसलमाननि में ई जेके हिकिड़ा दहशतगर्द गिरोह हुआ उन्हनि छा कयो, बैदा में उहे केरु हुआ, उन्हनि खे हशाशीन चयो वेंदो हो, जेके अॻियां हली करे एसेसिन्स चवंदा आहिनि। त हशाशीन, निज़ारी, इस्माइली, शिया, बातिनी, इहे सभिनी जा नाला हुआ। त बातिनी फ़िरक़ो, त उन्हनि जेको सो कार्रवाई करे सभिनी खां जेका कार्रवाई जेका ॾियणु वॾी शख़्सियत जंहिंजो शहीद उन्हनि कयो उहो केरु आहे? हिकिड़ा त इहे मौजूदु आहे। हाणे सुवाल इहो त हशाशीन जे बारे में थोरो सो इंट्रोडक्शन। हशाशीन उहे दहशतगर्द हुआ जंहिं दहशतगर्दी जी वजह सां वॾियूं जेके सल्जूक सल्तनत ख़ासि तौर ते तमामु घणो परेशान रही। उन खां पोइ ज़ंगी डायनेस्टी, इन्हनि खे माना 11वीं खां वठी 13वीं सदी ईस्वी ताईं 200 सालनि ताईं जेको सो तारीख़ में इन्हनि वॾा जेके हाई प्रोफाइल जेके क़तल जेके हुआ इन्हनि कया। त चवण मक़सदु इहो आहे त इन्हनि जो जेको बानी हो उहो कहिड़ो? हसन बिन सबा जेको सो हिननि जो बानी हो, माना हिन तंज़ीम खे ठाहिण वारो हो। ऐं हिननि जा अक़ीदा तमामु घणा जेके रेडिकल हुआ। अॼु मूंखे जेका ॻाल्हि करणी पोइ इहा करणी हुई त जेके दहशतगर्द हूंदा आहिनि या जेके जिन खे पाण हिकिड़ी टर्मिनोलॉजी आहे, इस्लामिक टर्मिनोलॉजी आहे, जेको माण्हू सिर्फ़ु पंहिंजे पाण खे मुसलमान सम्झे ॿिए खे मुसलमान न सम्झे, उनखे इस्लामिक टर्म में चयो वेंदो आहे ख़ारिजी। ऐं उन ख़ारिजी जेको उहा जमात जेका पंहिंजे पाण खे मुसलमान सम्झे ॿियनि खे न सम्झे, इन बेसिस ते
क़त्लेआम करे, इनखे मारे। तो उहो त ख़ारजी आहे। ऐं ख़ारजी जे बारे में इहो अचे थो कि क़यामत ताईं निकिरंदा रहंदा। हिकिड़ी रिवायत आहे त ख़ारजी जेके आहिनि से एतिरो सुठो क़ुर पाक पढ़नि था जो उन्हनि जी क़ुर तव्हां ॿुधंदा हैरान थी वेंदा, पर उहो जेको क़ुर हूंदो उन्हनि जी ज़बान खां हेठि कोन लहंदो। मतिलबु हदीस जा जेके वर्ड्स आहिनि उहे इहे, त क़ुर जेको आहे उन्हनि जी ज़बान खां हेठि कोन लहंदो। उहे ईमान मां ईअं निकिरी चुका आहिनि कि तीर जेको आहे कमान मां निकिरी चुको आहे। हाणे तीर कमान में वापसि नथो अची सघे, हिननि जो ईमान वापसि नथो अची सघे। ऐं हर दौर में थ्रू आउट अगरि पाण इन जो जेको सो हिस्ट्री में वञूं त हज़रत अली रज़ी ताला अन्हु जे दौर में सभिनी खां पहिरीं इहे ज़ाहिर थिया जंग सिफ़ैन। पहिरीं थी हज़रत अली सां जाम मोहबत कंदा हुआ, पर हज़रत अली जॾहिं मुज़ाकरात कया सैयदना अमीर मुआविया रज़ी ताला अन्हु सां, त पोइ ही जेको इहो जेको ग्रुप हो ख़ारिजी, उन्हनि हज़रत अली सां जंग सिफ़ैन में हज़रत अली इन्हनि खे वाइप आउट कयो। पर जीअं त हिकिड़ी रिवायत थी ख़ारिजी जेको सो क़यामत ताईं निकिरंदा। हिन दौर में बि त आहिनि इहे ख़ारिजी दहशतगर्द जेके पंहिंजे पाण खे मुस्लमान सम्झनि था, बाक़ी दुनिया जेका आहे हिननि जे नज़दीक मुस्लमान आहे ई कोन। चलो इख़्तिलाफ़ राय करिणो त करियो, इख़्तिलाफ़ राय में माण्हू मारणु, मासूम माण्हू मारण जो त को तरीक़ा वारदात कोन्हे। त मूं इहा ॻाल्हि पई चई त हशाशीन जेको आहे सो एतिरे क़दुरु ॾुखिया हुआ जो हिननि खे मुकमल तौर ते रेडिकेट कीअं कयो हो, उन्हनि कयो हो, मंगोलनि कयो। इन्हनि तो सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला खे पहुचे। अजीब हिकिड़ो आहे, सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला सुता पिया, अक्सर जंग जूं हालतूं हूंदियूं हुयूं, तो सुता पिया हुआ त इमाम पाए सुतल हुआ। हशाशीन जेके आहे उन्हनि हमलो करे छॾियो मथे ते, पर बचत थी वई। बचत कीअं थी? चाकू जेको इमाम जे हेठां सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जेको आहे सो हेलमेट पाए वेठा, जंगी जेके हूंदा आहिनि आर्मर ज़िरा जेका हूंदी खोल, मतिलबु इमाम जे हेठां बि लोह जो खोल पातल हो, जंहिंजी वजह सां जेको चाकू हलायो वियो उन खां बचत थी। त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी पोइ जेकी गार्ड सां उन्हनि पकड़े वरितो, उन माण्हुनि पुछा कई त तो असां ते अटैक छो कयो? त ख़बर आहे अजीबो ग़रीब जवाबु छा ॾिनो, चई त तूं सुन्नी आहीं, असां शिया आहियूं, ऐं तूं असांजे अक़ीदे जे ख़िलाफ़ आई, इन करे तोखे संभालींदा। माना इहो कोन था ॾिसनि त सुल्तान सलाहुद्दीन अयूबी रहमतुल्लाह ताला जे केतिरे वॾे मक़सद जे लाइ विड़े पियो। इन जी मिसाल आहे, हिकिड़ी मिसाल हिन दौर में अहिड़ी गुज़री थी चुकी आहे त इंडिया में हिकिड़ी जमायत हुई, बरला उन्हनि खे ख़ारिजी कोन पियो चवां, जस्ट फॉर सम्झाइण जे लाइ। ऐं इहा ॻाल्हि पियो कयां, जमियत उलमा हिंद कांग्रेसी मौलवी जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ हुआ, उहे आया कंहिं वटि काइदे आज़म वटि। काइदे आज़म खे चयो त काइदे आज़म असां तोखे वोट कोन ॾींदासीं। पर छो कोन वोट ॾींदा? इन करे वोट कोन ॾींदासीं छो जो तूं शियो आहीं, असां सुन्नी आहियूं। पोइ काइदे आज़म पोइ चए, काइदे आज़म चए थो त पोइ ठीकु आहे, जेको सो गांधी जेको आहे उहो सुन्नी आहे, उनखे वोट ॾिजोसि। ऐं हैरत ना करते जमियत उलमा हिंद जेको आहे सो वाक़ई गांधी खे वोट ॾी आया, उन्हनि वरी बि जेको सो उन्हनि खे वोट कोन ॾिनो काइदे आज़म खे। बहरहाल इहा हिकिड़ी हिस्ट्री जी हिकिड़ी ॻाल्हि बि अजीबो ग़रीब। त चवण जो मक़सदु इहो आहे त चवण मतिलबु नज़रियात जेके आहिनि इंसाननि जा, तव्हां हुन बहस कोन था करे सघो। हाणे ख़ारिजी सां माण्हू कहिड़ी बहस करे? TTP आहे पाकिस्तान में, 20 साल थिया आहिनि, पाकिस्तानी फ़ौज जेका आहे सो हिननि खे दहशतगर्दनि खे हुन सां ॻाल्हाए थो पई, हुन सां जहिड़ो करे पई, जंग बि करे पई, पर हिननि जो को इलाजु कोन्हे को। इलाजु छा आहे? असांजो हिकिड़ो तो मुजाहिद जेके आहिनि से जाम वॾी इज़त कंदा आहिनि, हज़रत ज़ैद आमिर साहब जो हिकिड़ो फार्मूलो आहे, हुनजी हिकिड़ी ॻाल्हि आहे। उहो चवनि था त हीअ जेके ख़ारिजी दहशतगर्द आहिनि न, इहे चरियो कुतो आहे, चरिया कुता आहिनि। चरियो कुतो जेको भौंके पियो हुन सां तव्हां छा ॻाल्हाईंदा? चरिये कुते सां तव्हां कहिड़ी ॻाल्हि कंदा? भौंके त चरिये कुते जो हिकिड़ो इलाजु आहे, उनजे मथे में हणोसि गोली, गोली अहिड़ी बि ख़तमु करे। त इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई। बहरहाल इहो अॼु टॉपिक हुयो, त हिन टॉपिक सां रिलेटेड जेका आहे मूंखे इहा ॻाल्हि करणी हुई। दुरूद पाक पढ़े तो सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभाणे इंशाअल्लाह पाण सल्जुक सल्तनत जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ऐं सल्जुक सल्तनत जी इंशाअल्लाह पाण ॿुधाईंदासीं। त आख़िर में इहा ई ॻाल्हि चवंदुसि त जेको आहे सो अगरि तव्हांखे असांजी इंफॉर्मेशन वैल्यूएबल लॻे त लाइक करे वठो, कमेंट करे वठो, ऐं शेयर करे वठो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।